ॻाल्हि कंदासीं हिकु दिलेर फ़नकार सिंध जो जंहिंजो नालो जलाल चांडियो हुयो। दोस्तो जलाल चांडियो हिकिड़े महफ़िल में उते मौजूदु हुयो ऐं उते पंजाबी फ़नकार बि मौजूदु हुया। जलाल चांडे हकल ॾेई यकतारो चपड़ी हथ में खणी ऐं टोपी निराड़ ते करे ऐं गले जा बटण खोले करे ऐं पंजाबियुनि खे मैसेज ॾिनो त सिंध जो बबर शेर फ़नकार जलाल चांडियो आहे। हिन वक़्तु कंहिं बि पंजाबीअ जी सिंध में दाल न ॻलंदी। दोस्तो जलाल चांडियो हाजी फैज़ मोहम्मद चांडी जो पुटु आहे ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडी जी जेको पाड़ो आहे चांडिया बिरादरीअ जो उहो हुयो हुसनानी पाड़े जे तालुक़ु रखे पियो जलाल चांडियो। ऐं जलाल चांडियो 7 सालनि जी उमिरि में बकरियूं चारण ऐं ॿने ॿारीअ जो कमु करणु स्टार्ट कयो ऐं जलाल चांडे जी वालदा नंढे हूंदे ई हिन फ़ानी दुनिया खां वफ़ात करे वई ऐं जलाल चांडे जे पीउ हाजी फैज़ मोहम्मद चांडी ॿी शादी कई ऐं जलाल चांडियो मातेली माउ जे ईअं साए में परजण लॻो। ऐं जलाल चांडे नंढे हूंदे ॾुख ऐं तकलीफ़ूं तमामु घणियूं ॾिठियूं, लेकिन जलाल चांडे खे ॻाइण ऐं फ़न जे दुनिया में तमामु घणो शौक़ु हुयो। ऐं हाजी फैज़ मोहम्मद चांडे जलाल चांडे खे मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी बीहारियो बि सही, लेकिन जलाल चांडियो किथे बि बीहण जे लाइ तयारु न हुयो। छाजे करे जो जलाल चांडियो मौसीक़ी जी तरफ़ तमामु घणो हुन जो तवजो हुयो। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार आहे ऐं हिकिड़े मेले ते जॾहिं जलाल चांडियो वियो उते मेले में राग ॻाइण ऐं पंजाब जा बि ॿिया बि वॾा वॾा फ़नकार बि उते हुया। पोइ जलाल चांडियो यकतारी चपड़ी खणी, तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडियो यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो सिंध जो ऐं अहिड़ो फ़नकार हुयो जो हर माण्हू नंढो वॾो पढ़ियल लिखियल चाहे अणपढ़ियल हुजे तॾहिं बि जलाल चांडे खे ॿुधण ऐं ॾिसणु तमामु घणो पसंदि कंदो हुयो। अॼु ताईं बि तव्हां माण्हू ॾिसंदव ॻोठ जेके ॻोठाणा माण्हू हुया अॼु ताईं बि जलाल चांडे जूं कैसेटूं यादगिरी तौरु रखे करे ऐं पाण वटि संभालियो वेठा आहिनि। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो। जलाल चांडे जो हिते सिंध में नूरजहां थियो ऐं ॿिया जेके फ़नकार थिया अताउल्ला नियाज़ी थियो, इन्हनि जो तमामु घणो उरूज हूंदो हुयो सिंध में। माण्हू इन्हनि खे ॿुधणु तमामु घणो पसंदि कंदा हुया। जॾहिं जलाल चांडियो आयो ॻाइण जी तरफ़ मुकमल जॾहिं घायल थियो जलाल चांडियो त पोइ जलाल चांडियो मेले में उहे पंजाबी फ़नकार बि मौजूदु हुया ऐं जलाल चांडियो यकतारो चपड़ी खणी ऐं ऐलान करी जेको आहे सो चयो त सिंध जो बबर शेर फ़नकार जलाल चांडियो मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु कंहिंखे बि सिंध में अड़ी करणु न छॾी वेंदी। दोस्तो ईअं ई थियो, जलाल चांडियो ऐलान करे ईअं महिनत कई जलाल चांडे सिंध में जो जलाल चांडे पंजाबी ड्रामा थिया या कैसेटूं थियूं फ़नकार थिया उन्हनि खे धिके सिंध मां ॿाहिरि कढियो ऐं सॼे सिंध में जलाल चांडे जी हाक पे हली ऐं सॼे सिंध में जलाल चांडे जो नालो थियणु लॻो। दोस्तो जलाल चांडे इज़त बि कमाई ऐं जलाल चांडे शोहरत बि तमामु घणी कमाई। इज़त जे एतिरी कमाई जलाल चांडे जो जलाल चांडे जे मरी वञण खां पोइ हींअर 16 खां 17 साल थी विया आहिनि जलाल चांडे खे, पोइ बि जलाल चांडे जी हाक ऐं जलाल चांडे जी ॻाल्हि सिंध में अॼु ताईं बि हले पई ऐं जलाल चांडे खे अॼु ताईं बि माण्हू ॾिसण ऐं ॿुधणु तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। त दोस्तो हिन चैनल ते तव्हांखे जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में मुकमल वीडियोज़ मिलंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।